सिंधी कच्छी चैनल जे सभी दर्शकन के मुझो नमस्कार। अज असांजे विच में वरी एक दफो आहिन श्री विजय केसवाणी। श्री विजय केसवाणी असांखे वास्तु शास्त्र ते चङो ज्ञान दिनो आहे। श्री विजय केसवाणी वास्तु शास्त्र जे क्षेत्र में एक जानी मानी हस्ती आहिन। श्री विजय केसवाणी सां वास्तु शास्त्र जो इहो सिलसिलो असां जारी था रखूं ऐं श्री विजय केसवाणी अज असांखे घर जे वास्तु शास्त्र जे बारे में कुछ ॿुधाईंदा। विजय सर, मां पाण हिकु फ्लैट वठण थी चाहियां, त तव्हां मूंखे ॿुधाईंदा कि भई उन घर जो मुख्य दरवाजो कहिड़े पासे हुअणु खपे? संगीता, असांजे घर जो वास्तु शास्त्र में मुख्य दरवाजो जेको आहे उहो उत्तर ॾांहुं या ओभर पासे हुजणु खपे। अगर असांजो ओभर पासे मुख्य दरवाजो आहे त घर में हमेशा सुख शांति हूंदी, छाकाणि सूरज जूं पहिरियों किरणूं असांजे घर ते ईंदियूं ऐं इन जे करे उन दरवाजे मां जेकी सुठी शक्ति असांजे घर में प्रवेश करे रही आहे त जेके बि उतां जा रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे जीवन में सभु कुझु सुठो थींदो आहे। पाण में तालमेल सुठो हूंदो आहे, हिक ॿिए सां बर्ताव सुठो हूंदो आहे। घर में जेके बि ॿार आहिनि उहे पंहिंजे पढ़ाईअ ते ध्यानु ॾेई सघनि था। असांजा गवर्नमेंट सां जेके बि कार्य आहिनि उहे सुठे नमूने असां करे सघूं था। असांजे अंदरि हिकिड़ी अजब जी शक्ति हूंदी आहे जेकी असांजे विल पावर खे बि मज़बूत कंदी आहे ऐं उहो करण जे करे असां पंहिंजे कमकार ते या धंधे वापार में बि सुठो ध्यानु ॾेई सघूं था ऐं इन जे करे घर में असांजो पैसो बि टिकजे थो, घर में हिक ॿिए सां बर्ताव सुठो रहे थो, सभु कुझु सुठो ई सुठो थींदो आहे। मुख्य दरवाजो उत्तर ॾांहुं थियण जे करे असांजे घर में धन धान्य हमेशा रहंदो आहे, छाकाणि त धरतीअ जी जेकी चकमक वारी शक्ति आहे, ग्रेविटेशनल फोर्स आहे, उतां जी असांखे शक्ति मिलंदी आहे ऐं उन जे करे असांजो दिमाग़ जेको आहे उहो हिकदमि असांजे कम ते फोकस्ड हूंदो आहे। त इन करे असां पंहिंजे बिज़नेस में सुठे नमूने सां कमाई करे सघूं था, उन में सुठो मुनाफ़ो असां कमायूं था ऐं इन करे असां वटि धन बि टिकजे थो। अगरि इहो ई असांजो दरवाज़ो ॾखण ॾांहुं हुजे या ओलह पासे हुजे त घर में क्लेश थी सघनि था। जीअं जेतिरी स्पीड सां असांजे घर में पैसो अची रहियो आहे उन स्पीड सां वञे बि थो, छाकाणि त हिन जॻह में शनि विराजमान आहिनि ओलह पासे में ऐं उते जेतिरी आवक हूंदी आहे ओतिरी जावक बि हूंदी आहे, ओतिरे स्पीड सां असांजो धन धीरे धीरे घटिजंदो आहे ऐं इन करे असां वटि धन टिकजंदो न आहे। ॾखण ॾांहुं असांजो अगरि मुख्य दरवाज़ो आहे त उते मंगल ग्रह जो वासो आहे। उते माण्हू जेके रहनि था उन्हनि खे क्लेश न करे रहे थो, छाकाणि गुस्सो अचे थो। मंगल ॾाढो प्रभावशाली ग्रह थींदो आहे। जेके बि माण्हू अहिड़े घर में रहनि था जिन जो मुख्य दरवाज़ो ॾखण ॾांहुं आहे त उन्हनि जे मथां मंगल जो ॾाढो गहरो असरु थींदो आहे ऐं मंगल में ॿ सुठियूं क्वालिटीज़ बि हूंदियूं आहिनि, ॿ ख़राब बि हूंदियूं आहिनि। जीअं तेज ॾाढो हूंदो आहे, गुस्सो ॾाढो हूंदो आहे त घर में क्लेश थींदो आहे, लेकिन मंगल ग्रह ई हूंदो आहे जेको विल पावर खे मज़बूत कंदो आहे ऐं लीडरशिप क्वालिटीज़ बि ॾियाराईंदो आहे। त इन करे असां में हिकु अजब जी हिकु ताक़त हूंदी आहे, स्फूर्ति हूंदी आहे, असां जाम माण्हुनि खे कंट्रोल बि करे सघूं था। ॾखण ॾे दरवाज़ो हुजण जे करे घर में कंहिं बि व्यक्तिअ खे, कंहिं बि माण्हूअ खे हिकु बीमारी अहिड़ी थी थी सघे जंहिंजे करे उनखे जाम पैसो उन बीमारी ॾांहुं ख़र्चणो पए थो, छाकाणि त इहे लंबो समय ताईं इहा बीमारी हलंदी आहे ऐं लंबे समय ताईं बीमारी हलण जे करे ॾाढो ख़र्च थींदो आहे। जाम केसनि में असां इहो ॾिठो आहे त अगरि असांजे कुंडलीअ में मंगल जी जेकी स्थिति आहे उहा सही अगरि न आहे ऐं ॾखण ॾांहुं असांजो घर में मुख्य दरवाज़ो आहे त अहिड़नि व्यक्तियुनि खे ओचितो ई ओचितो एक्सीडेंट जो बि सामनो करणो पए थो, पर इन खां ॾकण जी का बि ज़रूरत न आहे। अगरि कोई बि बिल्डर बिल्डिंग कंस्ट्रक्ट करे थो त उन में ओभर ओलह ऐं उत्तर ॾखण सभी दिशाउनि में त दरवाज़ा थींदा ई। त इन करे असां पहिरीं कोशिशि कयूं त असांखे ओभर ॾांहुं या उत्तर ॾांहुं पंहिंजे घर जो मुख्य दरवाज़ो रखणु खपे। पर अगरि पॉसिबल न हुजे ऐं असांखे उन बिल्डिंग में ई फ्लैट खपे त असां ॾखण खां ऐं ओलह पासे वारो बि फ्लैट वठी था सघूं। इन करे उन माण्हू जी कुंडली ॾिसणु ज़रूरी आहे। उन फैमिलीअ मां कंहिंजे न कंहिंजे लाइ अहिड़ियूं डायरेक्शन्स बि लकी थी सघनि थियूं जंहिंजे करे ॾखण ऐं ओलह पासो बि उन्हनि जे लाइ सुठो थी सघे थो। पर अगरि जाम मेजॉरिटी माण्हुनि जे लाइ इहे ॿ डायरेक्शन्स ठीक न हुजनि त बि असां वटि अहिड़ा
सिंपल उपाय आहिनि, अहिड़ा इज़ी उपाय आहिनि जंहिंजे करण सां असां उन्हनि ई घरनि में ॾाढी सुखी ऐं समृद्ध जीवन जी सघूं था ऐं सुठे सिहत सां असां अॻियां वधी सघूं था। विजय सर, ही त तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई त असां ॾखण ऐं ओलह दिशा वारे फ्लैट या घर वठी करे बि सरल उपाय करे उन्हनि में रही सघूं था। विजय सर, ॾिसो असां जहिड़ी लेडीज़ जो यानी स्त्रियुनि जो मोस्ट ऑफ द टाइम लॻभॻि चङो टाइम त असांजो किचन में ई गुज़रंदो आहे। ईअं त थोरो किचन जे बारे में बि ॿुधायो न, त असांजी भई रंधिणे जी बनावट कहिड़ी हुअण खपे ऐं उनजी व्यवस्था कहिड़ी हुअण खपे। अॼुकल्ह त कलर कहिड़ो हुअण खपे, अॼुकल्ह त कलर थेरेपी बि जाम चवंदा आहिनि असर कंदी आहे, त थोरी उन बारे में रोशनी विझो न। संगीता, तव्हां इहो ॾाढो सुठो सवाल पुछो त जेके बि गृहिणी आहिनि उहे घणे वांगे त पंहिंजे किचन में ई वधि में वधि समय व्यतीत कंदियूं आहिनि। त इन करे मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो त किचन जी लोकेशन जेकी आहे उहा अग्नि दिशा में हुजणु खपे, जंहिंखे साउथ ईस्ट बि चइबो आहे, ऐं ॾखण ओभर दिशा में हमेशा किचन रखणु खपे, छाकाणि हिन में अग्नि तत्व आहे। अग्नि तत्व उते हुजण जे करे असांखे किचन उते रखणो आहे ऐं उन में गैस जेको आहे उहो ईस्ट यानी पूर्व दिशा ॾे रखणो आहे, जंहिंखे असां ओभर साइड बि चवंदा आहियूं। इन साइड में अगरि तव्हां गैस रखो था ऐं उते जेकी बि रोटी तव्हां ठाहे रहिया आहियो, त जंहिंमहिल तव्हां फुल्का पचाए रहिया आहियो या भाॼी चाढ़े रहिया आहियो, उन महिल तव्हांखे सूर्य जूं पहिरियूं किरणूं जेके सुठी शक्ति वारियूं आहिनि उहे तव्हांखे मिलनि थियूं। तव्हांजा वीचार ॾाढा सुठा हूंदा आहिनि, तव्हां फ्रेश महसूस कंदा आहियो ऐं इन जे करे जेको तव्हां रोटी ठाहींदा आहियो उन में बि उहे ई सुठा वीचार, उन सुठे मूड में जेको तव्हां रोटी ठाहे रहिया आहियो त उहे तव्हांजा वीचार बि उन खाधे में वेंदा आहिनि। ऐं उहो खाधो जॾहिं घर वारा खाईंदा आहिनि या जेके बि असांजा मिट माइट असां वटि अचनि था उहे खाईंदा आहिनि, त सभिनी जो प्रसन्न चित्त रहंदा आहिनि, सभु हमेशह ख़ुशनुमा माहौल में रहंदा आहिनि ऐं इन जे करे घर में बि वातावरण ॾाढो शुद्ध ऐं पवित्र थींदो आहे। किचन में बासण मलण जे लाइ जेके सिंक आहे उहो ईशान्य तरफ़ हुजणु खपे, छाकाणि त जल तत्व आहे ऐं जल तत्व हुजण जे करे उत्तर ओभर वारी दिशा जेकी आहे उहा सभ खां सुठी मञी वई आहे। उन में जेतिरो बि पाणीअ जो वहिकिरो हूंदो ओतिरो ओतिरो असांखे सुठो फ़ाइदो थींदो, असांजे जीवन में जेके कष्ट आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता घटि थींदा। इन में नॉर्थ वेस्ट डायरेक्शन यानी उत्तर ओलह वारी डायरेक्शन जेकी आहे, जंहिंखे वायव्य दिशा असां चवंदा आहियूं, उते तव्हां फ्रिज रखी सघो था, छाकाणि त वायव्य दिशा जो जेको तत्व आहे उन जे हिसाब सां फ्रिज एकदम बराबरि आहे ऐं असां उते फ्रिज रखी सघूं था। उन खां पोइ तव्हांखे जेकी बि हैवी स्टोरेज करणी आहे, बासण रखणा आहिनि, अटो वग़ैरह रखणो आहे, उहो तव्हां ॾखण वारी दिशा में रखी सघो था ऐं ॾखण सां गॾु जेकी ॾखण ओलह वारी जॻह आहे जंहिंखे असां नैऋत्य दिशा या साउथ वेस्ट चऊं था, उन में तव्हां वधि में वधि इनखे हैवी करे सघो था, गौरो करे सघो था। गौरा सामान तव्हां सभी साउथ वेस्ट डायरेक्शन में रखो। इन सां उते जे जेके बि 5 तत्व आहिनि किचन जा उहे सभु सुठा रहंदा। किचन में विच वारो खानो थोरो खुलो ऐं छॾे ॾियो, त उन डायरेक्शन में कुझु बि रखण जी ज़रूरत न आहे। किचन खे ओवर हैवी न कयो। तव्हांखे जे पाणी जी टैंक या पाणीअ जो मटको रखणो हुजे उहो बि ईशान्य वारी दिशा में यानी उत्तर ओभर वारी दिशा में रखणु खपे। उत्तर वारी दिशा खे जेतिरो हल्को ऐं लाइट रखंदासीं ओतिरी ई असांजे घर में महालक्ष्मी जी कृपा थींदी, छाकाणि हिनखे कुबेर स्थान चइबो आहे ऐं उनखे जेतिरो असां हल्को रखंदासीं उतां धरतीअ जी चकमक वारी शक्ति असांखे मिली रही आहे। मैग्नेटिक एनर्जी ऐं ग्रेविटेशनल फोर्स जेको धरतीअ जो आहे उहो असांखे उतां मिलंदो आहे ऐं इन करे उतां जो सॼो वातावरण जेको आहे उहो किचन जो ॾाढो पवित्र बणिजी वेंदो आहे। ऐं जे अहिड़े घर में अहिड़े किचन में जेको खाधो असां बणायूं था या जेको बि खाधो असां रधियूं था उन में ॾाढा सुठा गुण ईंदा आहिनि ऐं इन करे घर में रहंदड़ जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जी सिहत ॾाढी सुठी थिए थी। किचन खे तव्हां लाइट कलर जा कलर्स ॾेई था सघो, लाइट पेस्टल शेड्स तव्हां ॾेई था सघो, जीअं पर्ल वाइट तव्हां ॾेई सघो था, उन जे जॻह ते ऑफ वाइट या क्रीम कलर बि तव्हां चूज़ करे सघो था। पर उन सां गॾोगॾु थोरो हल्को ग्रीन ऐं ब्लू कलर जो पैचेस असां हणी सघूं था, माना थोरो घणो कलर अगरि टाइल्स में हणूं या असां पंहिंजे फर्नीचर जे सनमाइका जे मथां थोरी अगरि डिज़ाइन इन्हनि कलर्स में खणूं त हिते अञा सुठो
फ़ाइदो असांखे थी सघे थो, छाकाणि कलर्स जे हिसाब सां बि असांजे जीवन ते ॾाढो गहरो प्रभाव असर पवंदो आहे। तमामु सुठो विजय सर, तव्हां असांखे वास्तु शास्त्र जे बारे में तमामु सुठी जानकारी ॾिनी आहे। असांखे त इन्हनि ॻाल्हियुनि जी काई ख़बर ई न हुई। हाणे मां पंहिंजो फ्लैट वठंदसि त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ज़रूरु ध्यानु रखंदसि। पर मुंहिंजे मन में अञा घणेई सुवाल आहिनि। चवंदा आहिनि त वास्तु शास्त्र जे हिसाब सां को पासो ॻौड़ो हुअणु खपे, को पासो हल्को हुअणु खपे। त हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त ॻौड़ो फर्नीचर कहिड़े पासे हुअणु खपे ऐं हल्को फर्नीचर कहिड़े पासे रखणु खपे? ॾाढो सुठो सवाल पुछियो तव्हां संगीता। इहो सही आहे त वास्तुशास्त्र में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं दिशाऊं आहिनि। उन्हनि में कुझु दिशाउनि में असांखे गौरो सामान रखिणो आहे ऐं कुझु दिशाउनि में असांखे हल्को सामान रखिणो आहे। ऐं इहो इन करे हूंदो आहे त उन दिशा में असांखे सुठी शक्ति मिली रही आहे या ख़राबु शक्ति मिली रही आहे। जीअं हाणे ओभर ॾांहुं असांखे सूरज जो सुठी शक्ति मिली रही आहे त इन करे उनखे हल्को रखिणो आहे। उत्तर वारी दिशा में असांखे धरतीअ जी सुठी शक्ति मिली रही आहे, इन करे असां उनखे बि हल्को रखंदासीं, छाकाणि त हितां असांजे जीवन में धन जो प्रवेश थिए थो ऐं धन प्रवेश जे करे इन दिशा खे ॾाढो साफ़ ऐं सुठो रखणु ॾाढो ज़रूरी आहे। ॾखण दिशा में असांखे मुश्किलातूं ऐं तकलीफ़ूं अचनि थियूं, बीमारियूं असांजे घर में अचनि थियूं। इन करे उन दिशा खे दॿाए रखिणो आहे, इन करे उन में फर्नीचर ॻोरो रखिणो आहे। ऐं ओलह पासे में बि असांखे ॻोरो फर्नीचर रखिणो आहे, छाकाणि त इन दिशा मां बि असांखे कुझु मुश्किलातुनि जो सामनो करणो पए थो। ऐं इन खां पोइ बि अहिड़ियूं कुझु डायरेक्शन्स आहिनि जिन में असांखे थोरो हैवीनेस या थोरो हल्को या किथे किथे मिक्सअप बि रखिणो पए थो। जीअं मां तव्हांखे हाणे ॿुधाईंदुसि त नॉर्थ वेस्ट डायरेक्शन जेकी आहे, उत्तर ओलह वारी जेकी दिशा आहे, जंहिंखे असां वायव्य बि चऊं था, अगरि असां उनखे हल्को रखंदासीं त बि सुठो आहे ऐं असां अगरि उनखे ॻोरो रखंदासीं त बि सुठो आहे। या अगरि असां इनखे हिकु बैलेंस्ड वे में रखंदासीं, यानी थोरो हल्को थोरो ॻोरो, तॾहिं बि उन दिशा मां असांखे सुठी ऊर्जा शक्ति मिलंदी आहे। विजय सर, मां बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदमि त हिकिड़ी मां पंहिंजे हिकिड़े रिश्तेदार जे घर वियमि त उन्हनि जे घर में जेके दरियूं हुयूं न, उहे सभु ॾखण पासे हुयूं। त उन्हनि छा कयो हो, उहे सभु दरियूं बंदि करे रखियूं हुयूं। त ॾाढी बूसाट पई थिए। त मां उन्हनि खे चयोमांनि त हीअ दरियूं बंदि छो कई अथव? त उन्हनि चयो त हीअ ॾखण पासे वारी दरियूं आहिनि ऐं असांखे वास्तु शास्त्र जे सलाहकार सलाह ॾिनी आहे त इन पासे दरियूं हमेशह बंदि रखो। इन करे उन्हनि उहे दरियूं हमेशह लाइ बंदि करे छॾियूं आहिनि। पर ॾाढी बूसाट पई थिए, मां 5 मिंट वेही न पई सघां त उहे कीअं रहंदा हूंदा। आख़िर कोई त उपाय हूंदो अहिड़ी दरियुनि जो, भई ॾखण पासे जे दरियूं हुजनि त माण्हू रहंदो कीअं? संगीता, तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो आहे। हिकु चवणी आहे, नीम हकीम खतरे जान, यानी अगरि तव्हांखे वास्तुअ जो सही ज्ञान कान्हे त तव्हां सां अहिड़ियूं ई ॻाल्हियूं थींदियूं। इन मां ख़बर पए थी त उन वास्तु सलाहकार जो केतिरो ज्ञान आहे। पहिरें जे ज़माने में शाही रणपट हूंदा हुया, उन महिल असां जे मथां हूंदो हुयो त असां उत्तर ॾांहुं पंहिंजूं दरियूं था रखूं या ॾखण ॾांहुं था रखूं ऐं वास्तुअ जे अनुसार असां सभु कुझु करे सघूं पिया। लेकिन हाणे छाकाणि त जेकी लैंड कॉस्ट आहे, ज़मीन एॾी महांगी थी वई आहे त बिल्डर खे जंहिं साइड बि ओपनिंग मिले थी उन साइड में हो पंहिंजूं दरियूं रखे थो। ऐं ईअं कान्हे त अगरि असांजा ॾखण ॾांहुं दरियूं आहिनि त उन में को दरी खोलण सां कोई भूत असांजे घर में भॼी ईंदो, ईअं कुझु बि कान्हे। इन खां ॾकण जी का बि ज़रूरत कान्हे। अगरि ॾखण ॾांहुं बि असांजूं दरियूं आहिनि त असां उनखे 1-2 कलाक खोले रखी सघूं था, छाकाणि त जेसी ताईं वेंटिलेशन असांजे घर में सही कान्हे त उते माण्हू पंहिंजी जीवनी कहिड़े हिसाब सां व्यतीत कंदो। इन जो हिकिड़ो ईज़ी ऐं ॾाढो सरल उपाय आहे त उन दरीअ जे मथां पंचधातु में स्वास्तिक पिरामिड यंत्र खे असां स्थापित करे सघूं था। इहो दरीअ जे ॿाहिरां असांखे स्थापित करणो आहे त जेकी बि उतां ख़राब ऊर्जा शक्ति असांजे घर में अची रही आहे, इहो उनखे ब्लॉक कंदो आहे, फिल्टर कंदो आहे ऐं सिर्फ़ु सुठी शक्तिअ खे अंदरि घर में प्रवेश करणु ॾींदो आहे। इहो उपाय करण खां पोइ तव्हां अगरि पंहिंजे घर जूं सभी दरियूं बि खुलियूं रखो त तव्हांखे का बि तकलीफ़ न ईंदी। विजय सर, मां तव्हांजा शुक्राना कीअं कयां त तव्हां असांखे वास्तु शास्त्र ते हेॾो ज्ञान ॾेई रहिया आहियो।
मूंखे हाणे टाइल्स जे बारे में थोरो ॿुधायो। घर में टाइल्स मूंखे हणाइणी आहे त उहो कहिड़े क़िस्म जी टाइल्स हुअणु खपे? चवंदा आहिनि त उतार चढ़ाव जो बि ॾाढो असरु थींदो आहे वास्तु शास्त्र जे हिसाब सां, त टाइल्स जो जेको झुकाव आहे उहो कहिड़े पासे हुअणु खपे? संगीता, इहो तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो आहे। तव्हांखे बि काफ़ी ज्ञान लॻे थो ऐं तव्हां शायदि ॾाढो ऑब्ज़र्व करे रहिया हो त किथे छा थी रहियो आहे। टाइल्स हणण महिल असांखे इहो ध्यानु रखिणो आहे त टाइल्स हमेशह लाइट कलर्स में हुजनि, उन्हनि खे ओवर मिरर फिनिश न हुजे, माना जीअं आईनो हूंदो आहे एॾी फिनिशिंग स्ट्रॉन्ग न हुजणु खपे। ईअं हुजण जे करे उते जेकी रिफ्लेक्शन असांजे छित ते पवंदी, उन टाइल्स जी रिफ्लेक्शन जंहिं महिल बि असांजे छित ते या भितियुनि ते पवंदी त उन में ख़राबु असरु असांखे नज़र ईंदो। छाकाणि अगरि मिरर फिनिश या मिरर्स ग़लति दिशा में हूंदा आहिनि त उन्हनि जो असरु ख़राबु थींदो आहे। ॿी ॻाल्हि इहा त असांखे स्लोप खे ॾाढो महत्व ॾियणो आहे, पर फ्लैट्स में असांखे स्लोप एॾो न रखी करे सिर्फ़ु अधु या मुनो इंच असां रखी सघूं था। हाणे असांखे ईस्ट डायरेक्शन यानी ओभर ॾांहुं फ्लोरिंग खे हेठि रखिणो आहे। नॉर्थ डायरेक्शन जेको कुबेर स्थान आहे या उत्तर दिशा आहे उन में बि असांखे हेठि स्लोप रखिणो आहे। ॾखण ॾांहुं ऐं ओलह पासे इहो ई फ्लोरिंग थोरो मथे हुजणु खपे, लॻभॻि मुनो इंच मथे हुजणु खपे। ईअं करण सां उनजो जेको वहिकिरो आहे उहो वास्तुअ जे अनुसार ई थींदो ऐं उन जे करे असांजे ज़िंदगीअ में या असांजे जीवन ते धरतीअ सां जेके बि जुड़ियल शक्तियूं आहिनि उन जो प्रभाव सही थींदो ऐं उन जे करे असांजे जीवन में सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। थैंक यू विजय सर, असांजा वास्तु शास्त्र सां जुड़ियल सवालनि ते रोशनी विझण लाइ। असांजा टॉयलेट बाथरूम कहिड़ी दिशा में हुअणु खपनि? छो त मां ॿुधो आहे त अगरि असांजा टॉयलेट बाथरूम ग़लति दिशा में हूंदा त उनजो बि असांजे जीवन ते असरु थी सघे थो। तव्हां इहो सही ॿुधो आहे त अगरि असां टॉयलेट बाथरूम्स ग़लति दिशा में रखूं था त उनजो असांजे मथां गहरो प्रभाव थींदो आहे। अगरि असांजो टॉयलेट सेक्शन ईशान्य कोण में यानी उत्तर ओभर ॾांहुं हुजे त घर में ॾाढो तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, असांजी प्रोग्रेस रुकिजी वेंदी आहे। लेडीज़ जेके बि लेडीज़ घर में आहिनि उन्हनि जो कोई वॾो ऑपरेशन थी सघे थो। जेको बिज़नेस या धंधो असांजो सुठे नमूने हली रहियो हो उन में बि रुकावटूं या रंडकूं थींदियूं आहिनि ऐं प्लस असांजो जेको बि पैसो आहे या धन आहे उहो आस्ते आस्ते व्यय थींदो आहे, घटिजंदो वेंदो आहे। इन करे टॉयलेट खे हमेशह नॉर्थ वेस्ट डायरेक्शन में रखणु खपे, जंहिंखे असां वायव्य दिशा चऊं था, ऐं उत्तर ओलह वारी जॻह इहा आहे। इन में ई असांखे टॉयलेट सेक्शन रखणु खपे। टॉयलेट जो कमोड सेक्शन बि अहिड़े जॻह ते हुजे जॾहिं असां उहो यूज़ कयूं त असांजो मुख जेको आहे उहो ईस्ट डायरेक्शन में हुजे यानी ओभर ॾांहुं हुजे। उन खां पोइ असांजो जेको बाथरूम्स आहिनि उनखे असां ईस्ट डायरेक्शन में यानी ओभर ॾांहुं रखी सघूं था या साउथ वेस्ट ऐं साउथ जे विच में रखी सघूं था। साउथ यानी ॾखण ऐं नैऋत्य दिशा यानी साउथ वेस्ट डायरेक्शन जे विच में इनखे असां रखी सघूं था।